नाज़रीन, आला पुराणा में नाले वारे सियासतदान मखदूम ख़लीक ज़मा जी याद में ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें शाइरनि, अदीबनि, दानिशवरनि, लेखकनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। रिपोर्ट कर रहियो आहे हाला मां नदीम मंगरियो। नाले वारे सियासतदान, शाइर ऐं समाज सुधारक मरहूम मखदूम ख़लीक ज़मा जी याद में हाजी यार मोहम्मद सदर अकेडमी पारां मखदूम तालिबुल उलमा लाइब्रेरी हाला पुराणा में हिकु ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें शाइरनि, अदीबनि, दानिशवरनि, लेखकनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। ताज़ियती मेड़ाके में आयल महिमाननि मरहूम मखदूम ख़लीक ज़मा कयल ख़िदमतनि खे ख़राज तहसीन पेश कंदे चयो त जी ॿिटी हैसियत हुई, हू सियासतदान बि हो ऐं हू शाइर ऐं अदीब बि हो। सियासत जे हवाले सां हुनजो किरदारु शफ़ाफ़ ऐं उजरो रहियो। हू पीपल्स पार्टीअ में जॾहिं रहियो उन वक़्त में MRDA जी तहरीक में संदसि भरपूर किरदारु रहियो। उन जेल काटिया ऐं बेनज़ीर भुट्टो जे एतमाद खे बहाल रखियो। जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो मोबी पुटु वतन आयो ऐं को उन सां वेझो वञण लाइ तयारु न हो, मखदूम ख़लीक ज़मा उन जो साथ ॾिनो ऐं उन जी शहादत खां पोइ उन ख़ामोशी अख़्तियार कई। सिंध जी सियासत में हिकिड़ो वॾो रोल आहे, ख़ासि करे जनरल ज़िया जे दौर में हिकिड़ो अहिड़ो कहरी दौर हो जिते पीपल्स पार्टीअ जे जेके चङा भला माण्हू हुआ सभु भॼी विया। उन ज़माने में मखदूम ख़लीक ज़मा पीपल्स पार्टी सां पहिरीं भुट्टे साहिब सां जेसिताईं उहो जीअरो हो हुनखे जेसिताईं शहीद न कयो होसिताईं बीठो रहियो। उनखां पोइ जॾहिं बेनज़ीर साहिबु 1986 में आई आहे त उन खां वठी काफ़ी सालनि ताईं, मुंहिंजे ख़्याल में 88 ताईं या 90 ताईं उन सां गॾु रहियो ऐं उनजे करे हू पहिरियों आउं सम्झां त मखदूम साहिबु आहे जेको जेल में वियो। हुनजो सियासत जो अंदाज़ जेको अवामी हो ऐं हुन हिकिड़ो वॾो आउं सम्झां थो जेको जनरल ज़िया कोशिशि पई कई त पीपल पार्टी ख़तमु कजे, उनखे माना ईअं ई चइजे त बचाइण में मखदूम ख़लीक ज़मा जो वॾो रोल आहे। ताज़ियती मेड़ाके जे अंदरि मखदूम साईं ख़लीक ज़मा खे न सिर्फ़ु ख़राज तहसीन पेश कयो वियो, पर उनजे घणप साईं शख़्सियत जे बारे में बि मुख़्तलिफ़ शाइरनि, अदीबनि, हिते जे रहाकू वासियुनि हुते न सिर्फ़ु ॻाल्हायो पर उनखे भेटा पेश कई। मखदूम ख़लीक ज़मा ख़ासि करे शाइरी जे हवाले सां असीं ॾिसूं त हू हुन गज़ल जे अंदरि तमामु कमाल कयो आहे। हुनजा गज़ल जेके आहिनि जदीद इस्तारनि ऐं जदीद तशबीहुनि सां सरशार आहिनि ऐं हिकिड़ी अहिड़ी सादगी वारी ॿोली आहे जंहिंमें न सिर्फ़ु एहसास जो इज़हार आहे पर ख़्याल जो इज़हार बि आहे, जंहिं तरीक़े सां हुन पेश कयो आहे। ख़लीक ज़मा साहिबु हिन दुनिया मां हाणे हलिया विया आहिनि, पर हू पंहिंजे शहरनि में पंहिंजे ख़ासि करे जीअं ताज साईं बि ॿुधायो त हू सिंध दोस्त सियासतकार हू हो ज़रूरु पीपल्स पार्टीअ में, पर हुनजो सॼो महवर मर्कज़ सिंध जा मसइला, सिंध जे बारे में, सिंध जे माण्हुनि जे बारे में हूंदा हुआ। जी सियासत जेका आहे सा वफ़ा परस्त हुई। साईं वफ़ा पसंदि बि हो, वफ़ा परस्त बि हो ऐं हिकु मशहूरु नारो हूंदो साईं दौर में, ख़लीक साईं तोड़ निभाई। हिकु अहिला शख़्सियत जा अहिला ज़र्फ़ जा मालिक हुआ। संदनि वफ़ाऊं कंहिंखां मख़फ़ी कोन हुयूं ऐं संदनि जी जेका सियासत हिकमत अमली हुई उनजी बेनज़ीर ख़ुदि गवाह ॿुधी ऐं मञंदी हुई। ताज़ियती मेड़ाके जे आख़िर में मरहूम मखदूम ख़लीक ज़मा जी रूह खे ईसाले सवाब पहुचाइण लाइ फातिहा ख़्वानी कई वई ऐं संदसि मग़फ़रत लाइ ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरियूं वयूं। कैमरामैन नदीम राजपूत सां गॾु नदीम मंगरियो, आवाज़ TV न्यूज़ हाला।